ही आना आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखर जा नाला आहिनि अलफ नून अलफ। आवाज़ आहिनि आ ना। आवाज़नि खे उच्चारण अलफ मद आ, नून अलफ ना, आना। सिंधीअ में लफ़्ज़ आहे आना, उर्दूअ में लफ़्ज़ आहे अंडे, अरबीअ में लफ़्ज़ आहे बीज, इंग्लिश में आहे एग्स। आना अदद जमा आहिनि, आनो अदद वाहिद आहे। आनो लफ़्ज़ सिंधीअ में आनो तोर में सोरों हिसो हूंदो आहे शेर जो। आनो रुपए जो सोरों आनो हूंदो आहे ऐं बेज़नि खे आनो चइबो आहे। आननि खे असां खाईंदा आहियूं, आननि मां बच्चा निकिरंदा आहिनि। अचो त हींअर ई जुमिले खे पढ़ूं। अखर आहिनि अलफ नून अलफ। आवाज़ आहिनि आना। लफ़्ज़ आहे आना। मददगार लफ़्ज़ आहिनि ही आहिनि। जुमिलो आहे हाइए ज़ेरे ही अलफ मद आ, नून अलफ ना, आना। अलफ मद आ, हे ज़ेरे नून ज़ेरे ने, आहिनि। आना जमो लफ़्ज़ आहे। जुमिलो सिंधीअ में पढ़बो ही आना आहिनि। उर्दूअ में जुमिलो पढ़बो ये अंडे हैं। अरबीअ में पढ़बो हाज़ा बीजुन। इंग्लिश में पढ़बो दीज आर एग्स। अचो त हाणे ज़बरुनि जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहियूं। अखर खयोंसीं हे ऐं ॿियो अखर मिलायोसीं थे। हे खे ज़बर ॾेई आवाज़ कयोसीं ह। थे खे ज़बर ॾेई आवाज़ कयोसीं थ। लफ़्ज़ ठहियो ह थ। हे ज़बर ह, थे ज़बर थ, हथ। वरी ॿियो अखर खणंदासीं मीम। मथो ज़बर ईंदसि आवाज़ थींदो म। वादू टे अखर खणंदासीं, मथां ज़बर ईंदसि आवाज़ थींदो ट। पाण में मिलाइबो म ट। लफ़्ज़ ठहियो मट। वरी खयोंसीं अखर काफ़। मथां ज़बर ॾिनीसूं आवाज़ थियो क। वादू अखर खयोंसीं लाम। मथां ज़बर ईंदसि त थींदो ल। वादू मीम खयोंसीं ऐं मथां ज़बर ईंदसि। टे आवाज़ पाण में मिलाईंदासीं क ल म। लफ़्ज़ लिखंदासीं कलम। काफ़ ज़बर क। हाणे काफ़ जी शिकिल मटिजी वई, लफ़्ज़ में शिकिल मटिजी वेंदी आहे। हूअं हेठो गोल हूंदो आहे, हाणे हिनखे सिधो हाणे सिट ते लाम खे मथे करे लाम जी गोलाई खे ख़तमु करे ऐं पोयों मीम मिलाइबसि क ल म। लफ़्ज़ ठहियो कलम। असां ॿूटनि जूं पाड़ूं खाईंदा आहियूं। उहे कहिड़ियूं पाड़ूं आहिनि? पटाटो, बसर, बिह, गोगड़ू, मूरी, गजर वग़ैरह। असां ॿूटनि जा पन खाईंदा आहियूं। पालक, सरह जो साग, बंद गोभी, फली, इन्हनि जा पन खाईंदा आहियूं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। ही आना